गुज़रियल ॾींहुं ज़िले शहीद बेनज़ीराबाद में पीपी ज़िले अॻवाणनि जी पीपी अॻवाण फरियाल तालपुर जे ज़ेरे सदारत गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें ज़िले सदर अली अकबर जमाली, सलीम रज़ा जलबाणी, अब्दुल रसूल ब्रोही, नवाब खान चांडियो शिरकत कई। गॾिजाणी में ईंदड़ बलदियाती चूंडनि जे हवाले सां ज़िले शहीद बेनज़ीराबाद में पीपी उम्मीदवारनि जा नाला मुकमल कया विया, जंहिंमें तालके दौड़ बांधी जे उम्मीदवारनि जे नालनि जो पिणु ऐलान कयो वियो आहे। तालके दौड़ बांधी जे यूसी उणवीह अमरजी जे चेयरमैन लाइ रईस परवेज़ अहमद ॾाहरी, वाइस चेयरमैन लाइ रईस सोहराब खान पिताफ़ी, ज़िले काउंसिल मेंबर लाइ अब्बास अली मरी ऐं यूसी मेंबर लाइ अहमद खान चांडियो जो नालो फाइनल कयो वियो आहे ऐं गॾिजाणी में इलेक्शन लाइ भरपूर मुहिम हलाइण जो फ़ैसिलो पिणु कयो वियो आहे।